घोटके जी सियासत में नई हलचल। पीर पगारो जी बारी पिताफी जे फार्म हाउस ते आमद। रूहानी मुलाकात या सियासी इशारो। घोटके ज़िले जी सियासत में ओचितो हलचल तॾहिं तेज़ थी वई जॾहिं हुरन जे रूहानी पेशवा ऐं पीपी मुखालिफ इताद जे सरबराह पीर पगारो पंहिंजो रुख मीरपुर माथेलियो तरफ़ कयो ऐं सिधो वञी अॻूणे सूबाई वज़ीर अब्दुल बारी पिताफी जे फार्म हाउस ते पहुतो। ही सिर्फ एक रिवायती मुलाकात न हुई पर अहिड़ी सियासी सरगर्मी हुई जंहिं घोटकी ज़िले जी सियासी फिज़ाउनि में नवां सवाल ऐं बहस छेड़े छॾिया आहिनि। मुलाकात या सियासी पैगाम। पीर पगार जी आमद दौरान अब्दुल बारी पिताफी पारां शानदार आजियां, गॾियल कचहरियूं ऐं दुआउनि लाइ हथ खणाइण जहिड़ा मंज़र सोशल मीडिया ते घणो वायरल थी रहिया आहिनि ऐं जंहिंखे सियासी हल्का सिर्फ रूहानी अमल न पर हिकु अलामती सियासी सिग्नल तौरु ॾिसी रहिया आहिनि। पीर पगार जा लफ़्ज़ बे ध्यान छिकाईंदड़ हुआ। अब्दुल बारी खान, अवां रूह जा माण्हू आहियो, अवांखे दावत ॾींदुसि, राति रहंदासीं, कचहरियूं कंदासीं। इहो जुमिलो रुगो महिमान नवाज़ी न पर हिकु सियासी वेझड़ाइप जो इज़हार बि लॻे थो। पीपी अंदर दबाव ऐं अंदरूनी तकरार। ही मुलाकात अहिड़े वक़्त ते थी आहे जॾहिं घोटकी में पाकिस्तान पीपुल्स पार्टी अंदर ग्रुप बंदी पंहिंजे उरूज ते पहुची चुकी आहे। अब्दुल बारी पिताफी जी पंहिंजी पार्टी अंदर मुखालफ़त, लुंड ऐं महर ग्रुप इन्ही सां छिकताण, 2024 जी आम चूंडुनि में शिकस्त ऐं मुखालिफ उम्मीदवार सरदार नादिर अकमल लगारी जो पोइ पीपी में शामिल थियण, इहे सभु अंसर बारी पिताफी खे सियासी तौरु कमज़ोर बि कनि था ऐं मुतबादिल रस्तो ॻोल्हण ते मजबूर बि कनि था। फंक्शनल मुस्लिम लीग ऐं जीडीए जूं सियासी सरगर्मियूं। ॿी तरफ़ फंक्शनल मुस्लिम लीग ऐं जीडीए बि सियासी तौर ते सरगर्म थी चुका आहिनि। पीर सदरुद्दीन शाह राशिदी कराची में सरगर्म, पीर पगार जो फर्जंद राशिद शाह राशिदी ऐं ताज़ो फंक्शनल मुस्लिम लीग में शामिल थींदड़ मोज़िम अब्बासी इस्लामाबाद में राब्ता वधाए रहिया आहिनि। इहे समूरियूं सियासी सरगर्मियूं ॿुधाइनि थियूं त फंक्शनल लीग पाण खे ॿीहर फंक्शनल करण जी कोशिश करे रही आहे। घोटकी ज़िलो सियासी वफ़ादारियूं तब्दील करण में सदाई अॻभरो। सियासी वफ़ादारियूं तब्दील करण वारी सियासत घोटकी ज़िले जी सियासत जी हिकु ख़ासि सुञाणप रही आहे। वफ़ादारियुनि जी तब्दीली पोइ उहे महर हुजनि या लुंड, शर, ॾहर, धारे जो बोज़दार ऐं पीर, लॻभॻि सभई वॾा नाला कंहिं न कंहिं मरहले ते पार्टियूं बदिलाईंदा रहिया आहिनि। मरहूम सरदार अली मोहम्मद महर बि आख़िरी वक़्त ते पीपुल्स पार्टी जी टिकट वापसि करे आज़ाद हैसियत में खटे आयो ऐं पोइ हू परवेज़ मुशर्रफ जे हुकूमती दौर में सिंध जो वॾो वज़ीर थियो। सरदार ख़ालिद अहमद लुंड पीपुल्स पार्टी खे छॾे पीपुल्स पार्टी पैट्रियाट में शामिल थियो। या महताब हुसैन ॾहर हुजे या सरदार नादिर अकमल लगारी, इहे सभु आज़ाद उम्मीदवार जी हैसियत में पीपुल्स पार्टी जे उम्मीदवारनि खे हाराए पोइ पीपुल्स पार्टी में शामिल थींदा रहिया आहिनि। इन पस मंज़र में बारी पिताफी जो इम्कानी क़दम को गैर मामूली न हूंदो। छा बारी पिताफी पीपी खे अलविदा चवंदो? पीर पगारे सां वेझड़ाए पार्टी अंदर इख़्तिलाफ़, सियासी अकेलाई, छा अब्दुल बारी पिताफी खे पीपुल्स पार्टी छॾण ते मजबूर करे सघे थी? इहो ईंदड़ वक़्त ई ॿुधाईंदो। पीर पगारे जो बारी पिताफी वटि वञणु रुगो हिकु मुलाक़ात न आहे, इहो घोटकी जी सियासत में नई सफ़बंदी जो इम्कानी आगाज़ आहे। हाणे ॾिसणो इहो आहे त छा ही रूहानी मुलाक़ात सियासी इतिहाद में तब्दील थींदी या बारी पिताफी सिर्फ़ पंहिंजी पार्टी अंदर पोज़ीशन मज़बूत करण लाइ इहो कार्ड खेॾी रहियो आहे। अहिड़ी मुलाक़ात ऐं सियासी राब्तनि खां पोइ घोटकी में सियासी खिचड़ी पचणु शुरू थी चुकी आहे ऐं ईंदड़ महीननि में इहा सियासत शायदि अञा वधीक नओं रंग अख़्तियार करे।